नाज़िन उड़ीअ ते हिन वक़्त ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। पीर वसण भरिसां वधीक हिकु ॿारड़ो उड़ीअ खे हयाती विञाए वेठो। 40 खां वधीक ॿारड़ा उड़ीअ में मुब्तला आहिनि। अवांखे ॿुधायूं पिया उड़ी बेकाबू थी वई आहे। पीर वसण भरिसां वधीक हिकु मासूम ॿारड़ो हयाती विञाए वेठो। 40 खां वधीक ॿारड़ा मुब्तला थी विया आहिनि। BHU खुड़ा भरिसां भील बिरादरी जे 2 वरहनि जो जवाद अली फुल उड़ीअ विखे फौत थी वियो आहे। अवांखे ॿुधायूं पिया उड़ीअ ते हिन वक़्त ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। सागई ॻोठ जे भील पाड़े में 20 ऐं मदरसा मोहल्ले में 21 ॿारड़ा उड़ीअ में मुब्तला आहिनि। डॉक्टरनि जूं टीम्स मोकिलण जी अपील कई वई आहे। पीर वसण भरिसां वधीक हिकु ॿारड़ो हयाती विञाए वेठो आहे। हिन जा अपडेट्स मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर फयाज़ अली ज़रदारी। जी फयाज़ अली, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीर वसण में उड़ी जे मर्ज़ ते राब्तो न अची सघियो। पीर वसण भरिसां BHU खरड़ा वेझो ई भील पाड़े में वधीक हिकु ॿारड़ो 2 साला जवाद अली पुट अब्दुल जब्बार फुल फौत थी वियो आहे। जॾहिं त सागई ॻोठ में 40 खां वधीक ॿारड़ा उड़ी जे मर्ज़ में मुब्तला आहिनि, जंहिंमें भील पाड़े में 20 खां वधीक मासूम ॿारड़ा ऐं मदरसे मोहल्ले में 21 ॿार मोज़ी मर्ज़ में पिण मुब्तला आहिनि, जंहिंमें 2 साला दुआ दी मोहम्मद शरीफ फुल, 3 साला सुफियान पुट मज़हर फुल, 1.5 साला वजहुल्लाह वलद सफ़ियुल्लाह फुल, 1 साल जो उबैदुल्लाह वलद अब्दुल रहीम फुल ऐं 8 महीननि जी मासूम शाज़िया दी सकलैन फुल समेत 40 खां वधीक मासूम ॿारड़ा उड़ी जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। उन बावजूद सेहत खाते तोड़े BHU खरड़ा पारां मासूम ॿारड़नि जूं हयातियूं बचाइण लाइ के बि उपाउ न आहिनि वरिता। जी ठीक है। फयाज़ अली ज़रदारी तफ़सील ॿुधाइण लाइ अवां जी वॾी महिरबानी।